घोटकी मैनेजिंग डायरेक्टर सीडा सिंध जी हिदायतुनि ते आपाश खाते घोटकी सब डिवीज़न में आबियाना रिकवरी जी सूरतहाल जो जाइज़ो वठण लाइ इजलास थियो। इजलास की सदारत मैनेजर रेवेन्यू सीडा सिंध आफ्ताब अहमद मेमण, जनरल मैनेजर फाइनेंस राफे सुल्तान, मुश्ताक अहमद बुरड़ो, फोकल पर्सन आगा हबीबुल्ला पठान कई, जंहिंमें आबदार कैनाल रेवेन्यू स्टाफ के मुलाजमन कोआर्डिनेटर लाला केसर खान पठान, जावेद अहमद नाइज, हादी बख्श बल्लो, इनायतुल्ला अब्बासी, जान मोहम्मद अब्बासी, सनाउल्ला मक्सी, अजीजुल्ला बुरड़ो, मुमताज़ अहमद मेहर, अली नवाज काजी अमीन शिरकत कई। इन मौके ते इजलास के खिताब कंदे मैनेजर रेवेन्यू सीडा आफ्ताब अहमद मेमण, जनरल मैनेजर फाइनेंस राफे सुल्तान, मुश्ताक अहमद बुरड़ो चयो त आबियानी जी वसूली के बर वक्त यकीनी बनायो वञे। हुन चयो त असां पंहिंजी कमर्शियल यूनिट्स एंग्रो ऐं FFC जो दौरो कयो आहे। आबियान जी वसूली जे हवाले सां इन्हनि जूं अदायगियूं ऐं मुआहिदा पिणु ॾिना आहिनि ऐं असां कमर्शियल यूनिटुनि मां वसूली मां मतमेन आहियूं, पर वॾनि ज़मींदारनि खां आबियान वसूल करण में ॾुखियायूं पेश अची रहियूं आहिनि। ज़मींदार आबियान ॾियणु चाहिनि था, पर असांजो अमलो उन्हनि ताईं पहुची नथो सघे। हाणे अहिड़ी हिकमत अमली ठाहे रहिया आहियूं जंहिं ज़रिए असां हर ज़मींदार खां आबियानो वसूल कंदासीं। पाण बि पंहिंजी टीम सां गॾु वॾनि ज़मींदारनि वटि वञी आबियानो गॾु कंदासीं ऐं खेनि ॿुधाईंदासीं त घोटकी फीडर जो कमु वर्ल्ड बैंक खां करायो वियो आहे। जेकॾहिं आबियानी जी रक़म मिलंदी त वर्ल्ड बैंक जे कर्ज़ वापसि करे सघिबो। हुन चयो त 24 सालनि खां पोइ आबियानी जी रक़म में वाध कई वई आहे, जंहिंजो नोटिफिकेशन बि जारी कयो वियो आहे। हाणे आबियानो नई रेट ते वसूल कयो वेंदो। हुन चयो त जीअं त फसलनि जा अघ वधिया आहिनि, हुन हिसाब सां आबियानी जा अघ न वधाया विया आहिनि। असां सभिनीनि ज़मींदारनि खे आगाह करे रहिया आहियूं त हू पंहिंजे आबियानी जी रक़म नए अघ मूजिबि अदा कनि। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।